अवां खे अपडेट कयूं पिया अहम इजलास जे हवाले सां। पीपल्स बस सर्विस जी ऐप ज़रिए शहरी आसानीअ सां गाॾीअ जी लोकेशन बाबति ॼाण हासिल करे सघंदा। ऐप ज़रिए मुसाफ़िर ऑनलाइन बुकिंग, रस्तनि, भाड़नि ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि बाबति मालूमात हासिल करे सघंदा। ऐप ज़रिए सार्फ़िन खे पंहिंजी शिकायतूं आला इख़्तियारनि ताईं सिधी रीत पहुचाइण जी सहूलियत हूंदी। अवां खे अपडेट कयूं पिया। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जीला मेमन पारां 22 जून खां पीपल्स बस सर्विस जी ऐप शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। शर्जीला मेमन जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते ऐं NRTC अमलदारनि जो आला सतही इजलास थियो। इजलास में पीपल्स बस सर्विस खे इंटेलिजेंस ट्रांसपोर्ट सिस्टम ऐं ऑनलाइन सिस्टम सां ॻंढण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पीपल्स बस सर्विस जी ऐप ज़रिए शहरी आसानी सां गाॾी जी लोकेशन बाबति ॼाण हासिल करे सघंदा। अवां खे अपडेट कयूं पिया। ऐप ज़रिए मुसाफ़िर ऑनलाइन बुकिंग, रस्तनि, भाड़नि ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि बाबति मालूमात हासिल करे सघंदा।